मुंहिंजो नालो दिशा जितेंद्र लोडेजा। मां सेंट विवेकानंद स्कूल में पढ़ंदी आहियां। मां अहमदनगर में रहंदी आहियां। अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं हिकु सियाणे सिंधी छोकिरे जी ॻाल्हि। छोकिरो नंढो छोकिरो नंढो निकितो घर खां तकिड़ो निकितो घर खां तकिड़ो हथ संदसि में छटी प्यारी टिक 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 टिक। हथ संदसि में छटी प्यारी सिर ते टोपी काड़ी काड़ी सिर ते टोपी काड़ी काड़ी। घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो नदी किनारे घुमंदो आयो। उते ॾिठाई वागू हिकिड़ो अरे वागू है। उते ॾिठाई वागू हिकिड़ा संदसि पुठियां ते आयो तकिड़ो संदसि पुठियां ते आयो त बिजलीअ वांगुरु छोकिरो हुयो। इजोत वागू केस निहार सैकिया में उठे आयो नींगर शींहं ठाहे साम्हूं के सैकिया में उठे आयो नींगर शींहं ठाहे साम्हूं के शींहं मथां आयो टप ॾेई पर छोकिरो चालाकी कई हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटीअ जी। हिकदमि लेटी पियो धरतीअ ते मथां कयाई ओट छटीअ शींहं छटी जे मथां टपी वियो वञी वागू जे वात में सो पियो। शींहं पटो ऐं वागू ज़ख़्मी भॼण लॻो पियो छोकिरो जल्दी छॾे ऐं टोपी आयो अरे मुंहिंजी टोपी छॾे ऐं टोपी आयो की नज़र उन वक़्त विना घर ते दौड़ियो तकिड़ो घर ते दौड़ियो तकिड़ो छोकिरो नंढो। महिरबानी आयो सभई जो झूलेलाल।